अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठवार बाबाला मौजू नैटा ख़तमुल मुरसलीन मुबारका ए जो ख़तमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। मुबारका ए जो ख़तमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। ऐ शहंशाह रहमतुल मदीना अस्सलातु वस्सलाम। नूर पेशानीअ मां चमकियो सॼो घर रोशन थियो। नूर पेशानीअ मां चमकियो सॼो घर रोशन थियो। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आयो अस्सलातु वस्सलाम। सभिनी फ़रिश्तनि ॿुधायो अस्सलातु वस्सलाम। अहिड़ी तरह जलवो ॾेखारियो अस्सलातु वस्सलाम। बेदा थियण साईं सजदो करे चयाईं रहमान खे। बेदा थियण साईं सजदो करे चयाईं रहमान खे। बख़्श उम्मत खे ख़ुदाया अस्सलातु वस्सलाम। जॾहिं थियो पेदाट मुश्क जी आई ख़ुशबू। जॾहिं थियो पेदाट मुश्क जी आई ख़ुशबू। नूर आलम में समायो अस्सलातु वस्सलाम। मुबारका है जो ख़तमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। रोशनियां उन जे में ॾिसी बीबी आमना जे घर। रोशनियां उन जी खे ॾिसी बीबी आमना जे घर। वाह वाह ॾे सभिनी चयो अस्सलातु वस्सलाम। सदके थींदा हुया फ़रिश्ता बीबी आमना जे घर ते अॼु। सदके थींदा हुया फ़रिश्ता बीबी आमना अलैहिस्सलाम जे घर ते अॼु। ककर वरी रहमत वसण आयो अस्सलातु वस्सलाम। वठी फ़रिश्तनि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी जहाननि जो सैर करायो। वठी फ़रिश्तनि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी जहाननि जो सैर करायो। ओभर ओलह उत्तर ॾखण अस्सलातु वस्सलाम। हीअ ख़ुशी आहे मोमिननि लाइ सभ खां वॾी। हीअ ख़ुशी आहे मोमिननि लाइ सभ खां वॾी। पंहिंजो पैगंबर जो आयो अस्सलातु वस्सलाम। मोमिनो तव्हीं बि पढ़ो थींदो रहमत जो नुज़ूल। हट वगे बि अची ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो। मोमिनो तव्हीं बि पढ़ो थींदो रहमत जो नुज़ूल। हट वगे बि ॿुधायो अची मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले। हक़ ताला नालो गैबीअ ॿुधायो अची मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो। हक़ ताला खे पसंदि आयो अस्सलातु वस्सलाम। जो उम्मत खे ॿुधायो अस्सलातु वस्सलाम। आऊं उहो मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब आहियां। आऊं उहो मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब आहियां। जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सना कंदो रहंदुसि। सभु को पियो चवे चवंदो अस्सलातु वस्सलाम। मुबारक आहे जो ख़तमुल मुरसलीन तशरीफ़ फरमा दियो। मुबारक आहे जो ख़तमुल मुरसलीन तशरीफ़ फरमा दियो। जनाब रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा दियो। ऐ शहंशाह रहमतुल मदीना अस्सलातु वस्सलाम। ज़ीनत अर्श मौला अस्सलातु वस्सलाम।